मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा साईं, पहिरियों निकाह करे पोइ 2 सालनि या 3 सालनि खां पोइ रुख़्सती करणु कीअं आहे? अच्छा, हे दुरुस्त अमल आहे ऐं बहितर बि अमल आहे त जेकॾहिं कोई बि बंदो पहिरियों निकाह करे थो ऐं साल 2 खां पोइ रुख़्सती करे थो त इन जी जेकी आहे इजाज़त बि आहे ऐं बहितर अमल बि आहे। छाजे करे त असांजे मुआशरे जे अंदरि यानी मंगणी जो रेशो ज़्यादा आहे। हालांकि मंगणी खां बाद में जेकॾहिं कोई बि मर्द औरत सां ॻाल्हाए त हे गुनाहगार थींदो। मंगेतर सां फ़ोन ते ॻाल्हाइणु या उन सां गपशप करणु हे इंतई ख़तरनाक अमल आहे। बाक़ी इहो तरीक़ो तमामु बहितर आहे, जेकॾहिं कोई रिश्तो थी वियो आहे उन रिश्ते खां बाद में फौरी तौर निकाह थी वञे। रुख़्सती भले साल खां पोइ थिए, 2 सालनि खां पोइ थिए, कोई मसइलो न आहे। रुख़्सती बाद में थी, हाणे विच में निकाह खां बाद में जेको ॻाल्हाइणु थींदो साल मुड़ुस जो त उहो हलाल आहे, उहो बहितर आहे। बाक़ी मंगणी करे इन खां बाद में गपशप करणु ॻाल्हाइणु यानी पंहिंजी मंगेतर सां हे नामुनासिब, नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। इन खां मुस्लमान बचण जी कोशिशि कनि।